रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमा वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सभी साथी एक दफ़ो मोहब्बत सां, अक़ीदत सां, एहतराम सां, इबादत जे नियत सां मदीने जे मीर ते दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईनी ईमान है। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईनी ईमान है। सरे मक़तल भी उनका जिक्र करना आईनी ईमान है। डराता है मुझे दारो रसन से क्या अरे नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईनी ईमान है। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम उलमा इकराम, स्टेज पे मौजूद अकाबरीन उम्मत, बिलखुसूस बिरादर मुकर्रम हजरत मौलाना मोहम्मद साले इंधन साहब, डिप्टी सेक्रेटरी जनरल जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध, बिरादरम मौलाना हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी, बिरादरम मौलाना हाफिज अब्दुल हमीद महर साहब, नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला सखर, ऐं पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद, जुर्रतमंद, बहादुर निडर साथियों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खां पहिरियां हिन मदरसे मां फारिग तहसील थींदड़ उलमा इकराम खे, मुस्तक़बिल जे महमारन खे, दीन जे चौकीदारन खे, उलमा इकराम सां गॾु हुफ़ाज़ इकराम खे, उन्हनि जे असातिज़ा, मदरसे जे मुंतज़िमीन, मुआविनीन, मुख़य्यरीन ऐं फारिग थींदड़ उलमा ऐं हुफ़ाज़ जे वालिदैन खे दिल जे अता गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो। यकीनन अॼु पंहिंजनि मथनि ते अज़ीम दस्तार सजाईंदड़ इन्हनि दीन जे चौकीदारनि मक़सद ज़िंदगी हासिल कयो। दुनिया ज़रूरत ज़िंदगी ऐं दीन मक़सद ज़िंदगी आहे। ज़िंदगीअ जो मक़सद अॼु हासिल करण ते यकीनन जेतरी मुबारकबाद इन्हनि उलमा इकराम ऐं हुफ़ाज़ इज़ाम खे ॾिजे उहा घटि आहे। शल रब करीम इन्हनि तुलबा इकराम जे पढ़ण खे, असातिज़ा इकराम जे पढ़ाइण खे, मुआविनीन ऐं मुख़य्यरीन जे ख़िदमत के पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। बिरादरम मौलाना फजलुर रहमान साहब जो हुक्म हो त 2 बजे मूंखे स्टेज ते पहुचणो आहे, लेकिन अॼु मां
पंहिंजे शहीद वालिद, शहीद मस्जिद, शहीद नमाज, शहीद सिंध, कायद सिंध हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो रहमहुल्लाह जे कत्ल केस में अदालत जे दरवाजे ते एक दफ़ो ॿीहर 10 सालनि वांगुरु हाज़िर हुम ऐं सुबुह 9 बजे खां वठी करे मुसलसल 1:30 बजे ताईं केस जी समाअत थी। तकरीबन महीनो अॻु में केस में साइड क्लोज थी चुकी, तमाम गवाहन जा बयान रिकॉर्ड थी चुका। अज कातिल फरीक जे वकील पंहिंजी तकरीर भी मुकम्मल कई है। पहिरियों दफ़ो 10 सालन में अदालत बगैर के ताखीर जे सुभाणे ते केस रखियो है। सुभाणे इंशाअल्लाह असांजे तरफा मुकर्रर थियल वकील पंहिंजी तकरीर कंदो। मां समझा थो त हिन हफ्ते जे अंदर या अगले हफ्ते जे अंदर चंद ॾींहनि में अवांजे ऐं मुंहिंजे अज़ीम कायद शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरे जे कत्ल केस जो फैसलो ईंदो ऐं इंशाअल्लाह हिकु दफ़ो ॿीहर तारीख़ लिखबी त असां हथ में हथियार न खयो, असां सिंध खे बाहि न ॾिनी, असां जनाज़ो त खयो लेकिन मज़ीद जनाज़न खणण जो रस्तो रोके कानून ऐं अदालत जो दरवाज़ो खड़कायो। मूंखे अल्लाह जी ज़ात मां यकीन है त इंशाअल्लाह अन करीब ये कातिल केफरे किरदार ते पहुंचंदा ऐं अदालत जे ज़रिए इन्हनि कातिलन खे इंशाअल्लाह सज़ा मिलंदी। उन सिलसिले में अवां खे सभ खां पहिरियां दुआउनि जी दरख़्वास्त है। अज खां घरनि में आयत करीमा जो एहतिमाम कयो। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जो विर्द कयो। हर दुआ में अल्लाह रब्बुल इज्जत जे हुजूर इंसाफ जे लाइ दरख़्वास्त से अपील कयो। असांजे हिस्से जो जेको कम हुयो वो असां करे छॾियो आ। हाणे कलम जज साहब जे हथ में ऐं फैसलो मुझे रब जे हथ में आ ऐं मां पंहिंजे रब जी ज़ात मां पुर उम्मीद हां, जज ऐं अदालत मां पुर उम्मीद हां त इंशाअल्लाह ये कातिल जरूर पंहिंजे अंजाम ते पहुंचंदा। लेकिन उन सां गॾु ये दरख़्वास्त भी कयां थो त छा केस जो फैसलो वठण जे लाइ मां ऐं मुंहिंजा भाइर शहीद जा वारिस रुगो अदालत वींदा या अव्हां खे जेकॾहिं सॾु कयूं त अचो अचे फैसलो अदालत खां वठो त तव्हां भी अदालत जे ॿाहिरां इंशाअल्लाह जमा थींदव। नारे तकबीर, फर्जदान शहीद कदम बढ़ाओ, कायदे सिंध कदम बढ़ाओ। शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो सिर्फ को एक फर्द न हो, या मां अकेलो या मुझा भाइर उन जा वारिस नाहिन। शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो शख्सियत न शख्सियत साज इदारो हो। जमीयत उलमा इस्लाम जो हिक एक फर्द, सिंध धरती जो हिक एक गैरतमंद पुट शहीद डॉक्टर खालिद महमूद जो वारिस है ऐं इंशाअल्लाह फैसले वठण जे लाइ शहीद जा वारिस अदालत जे ॿाहिरां जरूर जमा थींदा। हिन वक्त मुल्क जो करंट इशू, मुल्क जो करंट मसलो, मुल्क जो मौजूदा पेचीदा मसलो मदारिस के रजिस्ट्रेशन जो है। कुछ माण्हू अहमकन जी जंदत में रही करे मोजी जमात जमीयत उलमा इस्लाम जो रस्तो रोकियो, असांजी साइज़ ऐं हुजुम के पार्लियामेंट में घट कयो वियो, असांजे खटियल सीटुनि खे हाराए करे अकलियती जमात के तौर ते कौमी असम्बली में बिहारियो वियो। लेकिन हिकड़ी मनसूबा बंदी इन्हनि जी जेका मुल्क जा मालिक बणिया वेठा आहिनि ऐं ॿी
मनसूबाबंदी मुझे रब जी जिन आलमन जे हुजुम के घट कयो कौमी असेंबली सेनेट में महदूद कयो उन्हनि खे मुझे रब 26 आईनी तरमीम जे ज़रिए यो ॾेखारियो त मौलवी आलिम दीन जा चौकीदार हुजुम जा मोहताज नहीं हूंदा दुनिया सरजमीन ते जेकॾहिं ही निज़ाम जारी है सारी है त आलिमन जे मरहून मिन्नत है अवा असां जे हुजुम के घट करे महदूद करे असां के दीवार सा लगाइण जी कोशिश कई लेकिन मुझी क़यादत ऐं कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान तहां जे अक्सरियत के 26 आईनी तरमीम के दी पंजन पैरन ते बिहारे करे पंजन पैरन ते झुकाए करे यो मैसेज पैगाम ॾिनो हो त फजलुर रहमान का बगैर हुकूमतूं ठहंदियूं न आहिनि पर जेकॾहिं ठही वञनि त हली न सघंदियूं ही मुल्क कल्ह बि जमीयत उलमा इस्लाम जे मरहून मिन्नत हो अॼु बि जमीयत उलमा इस्लाम जे मरहून मिन्नत हो तमाम कोई कानून मुझे आलिमन जमीयत उलमा इस्लाम का सवा पास नथा करे सघो भली हुजुम के घट कयो लेकिन जमीयत उलमा इस्लाम हिन सिज वांगुर पाकिस्तान जी सियासत में रोशन बीठी आहे के कीमत ते तमाम सिज जी रोशनी के भी खत्म नथा करे सघो ऐं पाकिस्तान जी सियासत में जमीयत उलमा इस्लाम के किरदार के भी खत्म नथा करे सघो नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे सिंध अल्लामा नासिर महमूद लगे तो ठके रहो ॾाढा सॼो ॾींहुं तकीर ॿुधी अथव जलसे में वेठा मानी मानी खाधी अथव मानी खाधी अथव जिन मानी खाधी आहे त पोइ उहे तकबीर जो नारो मुजाहिदनि वांगुरु बुलंद कयो नारे तकबीर